दर्दन जो दरिया। इस ज़बान जे मथा काबू रख। किथे तुझा कुथा लफ्ज़ तुझे चङाइन जे मथा पानी न फेरी छॾनि। ऐं मुंहिंजा हथ आज़ाद थी वञनि एतिरी तुंहिंजो निर्घट दबाए तोखे पूरो न करे छॾियां। निकिरी वञ हितां। ॿीहर का बि चङाई जी उम्मीद सारे मुंहिंजे साम्हूं न अचई, छो त हर चकर मुंहिंजो सब्र मुंहिंजो साथ कोन ॾींदो। किथे नाक निबूरजी न वञी। आयो हितां अकबर खान। मुझे हथनि जा मुंहं हेठि न करे आहिनि त मां तुंहिंजो अदब थो कयां। अॼु खां पोइ तूं बि मूं में इहा उम्मीद सारे नाच जाए त मां को तुंहिंजे अदब में कैद हूंदुसि। तूं बि आज़ाद आहीं ऐं मां बि आज़ाद आहियां। पर अॼु तो आज़ादी जो ऐलान करे मुंहिंजे दिलि जो ॿार हल्को करे छॾियो आहे। ऐं तो मथां हथ खणंदे मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत कंदो। पर अॼु तो आज़ादी जो ऐलान करे मुंहिंजे दिलि जो ॿार हल्को करे छॾियो। हाणे तोसां जॾहिं मिलबो हथियारनि जी छाव में मिलबो आलम खान, ऐं उन मिलण वक़्तु तोखे उठ ऐं पहाड़ जी चोटी जो मफ़हूम साफ़ सम्झ में अची वेंदो। साफ़ सम्झ में अची वेंदो आलम खान, साफ़ सम्झ में अची वेंदो। मस्तानी, मां तोखे समझी वियो त तूं मूंखे बेवकूफ़ थी बणाई। दुख थियो मस्ताना, जेकॾहिं ॿियो को इल्ज़ाम हणी त एॾो दुख न थी आहे। ॿियो को हणी आहे? हिन जो मक़सदु तूं ॿियनि सां बि ॻाल्हाईंदी। अॼुकल्ह तूं शकी बणिजी वियो आहे। जेकॾहिं तुंहिंजी दिलि नथी चवे न त न ॻाल्हाईंदो कर। हाय हाय, दिलि कीअं न चवंदी? मस्तानी, मां त दीवानो आहियां। कोई अजाया इल्ज़ाम जो पियो हणी? मज़ाक पियो कयां, नाराज़ छो थी? अहिड़ा मज़ाक न कंदो कर जेके दिलि खे झोरे विझनि। मस्तानी, छा तूं रोई पई? मुंहिंजे मुक़दर में लिखियल ई रोअण आहे त ॿियो छा कंदसि? सॼी ज़िंदगी मां तोखे ख़ुशियूं ॾींदुसि। रुॻो हिकु चकर मूंसां निकिरी त हल। मां निकिरण लाइ तयारु आहियां, पर इहो त ॿुधायो मिली वञ कुर्ब करे मिल त मुंहिंजो मन। सुल्तान अदो वॾो त आलम खान ते को बि ज़ोर कोन रखंदो, न ई कोन में आसरो आहे। हाणे तोखे ऐं मूंखे दर्जी आलम खान जा कस बंदि करणा पवंदा। राणा खान, तूं बि त पंहिंजो आस्थानो छॾी कोन थो ऐं सॼो वज़न खणी असांजे कुलनि ते उछलाई थो। चई थो त हीअं करणो आहे, हूं करणो आहे। इहे वाई बादी ख़बरूं करण सां आलम खान घर कोन छॾींदो। सुल्तान, फ़ैसिलो थियल आहे, ॻोठ वरी कीअं कोन छॾींदो? सवाल ई पैदा नथो थिए जो आलम खान ॻोठ छॾे त पोइ छा सुल्तान, असां माठ करे वेही रहूं? कंहिं निभागे चयो आहे त असां माठ करे वेही रहूं। हेॾा तूं निकिर, होॾा असां निकिरूं, पूरे ॻोठ खे कयूं था गॾु ऐं हली आलम खान जो कयूं था घिटियूं बंदि ऐं उनजो निकिरण हराम करे छॾियूं। पोइ आलम खान घर छॾींदो, बाक़ी हित वेही फूकू ॾियण सां आलम खान घर कोन छॾींदो। ठीकु आहे सुल्तान, मां अॼु ते अकबर खान सां मिली राय उन खां पुछां थो। अकबर खान थथो माण्हू आहे, हू ईअं चवंदो त 2 ॾींहं अञा सब्र कयो। इन खां पहिरियां जेकॾहिं असां ॻोठ वारा गॾु कयूं त हू चवंदो ही ग़लति आहे। मां चवां थो त उन खां पुछी न। सुल्तान, जेकॾहिं असां ॻोठ वारा गॾु कयूं ऐं तो अकबर खान विच में अचे त? फ़ैसिलो थियल आहे, अकबर खान विच में न ईंदो। जेकॾहिं तूं उन खां पुछा कंदे त हू तोखे बि रोके छॾींदो। इन करे मां चवां थो त सॼे ॻोठ खे अॼु राति उताक ते गॾु करे
पोइ हली आलम खान जा कयूं था कस बंद अॼूंसि था ॾारो जेकॾहिं आलम खान अञा बि ज़िद नथो छॾे त रश मां पासो वठी ॾियांसि तो कुख वारी बंदूक खून ई लुड़ी वेंदुसि एॾी रश मां कहिड़ी ख़बर पवंदी त बंदूक कंहिं आयसि सियाणो मल आहीं सुल्तान सियाणो मल हाणे सलाहूं करण ऐं सोचण जो वक़्तु गुज़री चुको आहे हाणे ही वक़्तु कुझु करे ॾेखारण जो आहे जेकॾहिं अञा बि असां ख़ामोश रहियासीं त पुराणा मसला बि संगजी वेंदा ऐं आलम खान पंहिंजा पेर पुख्ता करे वेंदो पोइ उनजे मथां नए सिर इल्ज़ाम साबित करण ॾाढो ॾुखियो थी वेंदो ठीकु आहे सुल्तान मां सॼे ॻोठ खे गॾु कयां थो अवां राति मानी खाई पोइ हिते पहुची वञिजो सभु गॾिजी ॾियूं था आलम खान खे ॾारो जेकॾहिं असांजो पूरो ॻोठ गॾु हूंदो त पोइ अकेले सिर आलम खान असांजो छा कंदो आलम खान जे घर में घिरी उनजा थां टपड़ भञी उनजे घर खे ताला ॾेई उनजे पूरे ख़ानदान खे पत्थर ते विहारे पोइ मोटातासीं तुंहिंजी ऐं आलम खान जे विच में का एॾी वॾी दुश्मनी कान्हे जो ठाह नथी सघे इहा मामूली नाराज़गी आहे जेकॾहिं तूं थोरो पंहिंजो ज़िद छॾींदे न त वरी तव्हां पाण में हिकु थी सघो था बाबा कहिड़ी ज़रूरत आहे जो आलम खान खे वञी मिनथू कयां ॾिस न तूं हिन वक़्तु बिल्कुलु अकेलो आहीं जेकॾहिं तोखे हिन महिल आलम खान जो सहारो मिली वियो न राणा खान वारा तोसां कुझु बि कोन सघंदा पुट पिणे सही पियो चवे चवंदा आहिनि त बत 12 हिन वक़्तु आलम खान पाण सूरन में आहे हू मुंहिंजो सहारो छा बणिबो घर में चोर किरियसि ॿाहिरनि खां गाॾी खसे वियसि पाण खे बेगुनाह वञी थाणे में आयसि हू इन्हनि मसलनि खे ई मोह नथो ॾेई सघे त मुंहिंजा मसला कहिड़ा हल कंदो बाबा मञियोसीं आलम खान हिन महिल तो लाइ कुझु बि नथो करे सघे छो त हिन महिल हू अकेलो पइजी वियो आहे पोइ ईअं सम्झ त हुनखे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं ॾुखे वक़्तु तूं हुनखे सहारो ॾिनो न त हू ज़िंदगी भर तुंहिंजो थोरो ई लाहे न सघंदो मिठल पुट ॾिस तूं ज़िद न कर छॾे ॾे ज़िद खे तूं रुगो पंहिंजी न हलाईंदो कर माण्हू खे कॾहिं वॾनि जो चवण बि मञणु घुरिजे असां ॿई तोखे मिंठियूं वेठा कयूं तोखे एतिरो बि हया शर्म नथो थिए जो असांजो लिहाज़ रखी वञी आलम सां मिली ठीकु आहे मां तव्हांजे करे मां पंहिंजो ज़िद छॾे आलम पर जेकॾहिं हुन सुर न ॾिनो न त पोइ मूंखे मयार न ॾिजो बाबा आलम सुरीलो माण्हू आहे तूं हुन सां मिली ऐं मुंहुं फेराए सुवाल ई पैदा नथो थिए तोखे हू लख इज़तूं ॾींदो लख इज़तूं खबर तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे रे ये नमूना असां पाण ॿियनि सां कंदा आहियूं तव्हां वरी असांखे उल्लू था पढ़ उल्लू या चिमरो अरे बस कर ख़बर आहे जेको तूं मौत मरी वाछिन में हथ विझी कन्या ताईं चीरे छॾींदोसीं अरे रे असां ज़मीन ते था हलूं कहिड़ो तव्हांजे कुल्हनि ते था हलूं जो तकलीफ़ थी थिए रख पाड़े छा था ॾिसो हलंदा थियो मिट्टी जा बुक भरे अहिड़ा बूथा में हणंदो अथव जो माइट्री कोन सुञाणे सघंदव वॾी मगी आहे छोरी खे वॾी मगी आहे जेसि ताईं मूंखे कुट कोन ॾींदा तीअं सुधरण वारा न अथई उस्ताद इन्हनि जा पेर बसा वारा अथई हिकु ॾह बसां वटि कोन ईंदा हिननि जा वॾा पेर
अरे नहीं तो बेरो वठो साले वठ न वञनी हमारे घोड़ा रे बाबा आस्ते नकाते कौन रे बाबा हमारे घोड़ा रे हमारे बाबा रे कहिड़ी मज़ाक आहे आलिम? मज़ाक तव्हां कई आहे गुलू ऐं मल्हार सां गॾिजी मुंहिंजो भाउ तव्हां जो विसारे वेठो त आलम खान जे थाणे तां ईंदो त तव्हांजो कहिड़ो असर कंदो? इहो तूं कूड़ थो ॻाल्हाईं? बस लगाम ॾे पंहिंजी ज़बान खे मां तव्हांजी फितरत खां वाक़ुफ़ आहियां मूंखे ख़बर आहे त तव्हां सुल्तान जा उहे पालतू कुत्ता आहियो जंहिंजी छुछ करे भौंको बि ऐं पुछ बि वञे ॾाढो ग़लति थो करीं तो बेगुनाह मुंहिंजे मथां हथियार सिधा करे बचताई ते आलम खान मां अहिड़ो को पुट ई नाहे ॾियो जेको आलम खान खे पछता ॾियारे वन पंहिंजे सुल्तान पीउ खे वञी ॿुधाए त आलम खान बुटू न अलल ऐलान असां खां गाॾी घुर कई आहे वन ॿुधाए पंहिंजे पीउ खे वरियाम जी सोट हिनखे महिमानी खाराए त हलो छा ये मोर मखण हथों खां ॾाढा थिया आहिनि परे थी मूंखां परे थी अरे न मुआरी ग़लती न कजा उस्ताद मां चओ तो तुंहिंजो पलांद वठो त परे थी नानी छड़ को गोदो जी नानी बाबा कमकार कोने ता के सजोनी घिटी में न सोणदा न वतो बुद्धि छड़ छोरा जेकरे बीहर मुख तान कहे भी घिटी में नजर आयो न तसली सिर खणी छडी दिसाऊ ता के खबर न मां नानी सियाणी तुझे रधे पके में पानी कुते आने कुते राम जलियो मां त मुड़ एडे मोर न पर ड्रेल अरे या डेल न डेलो राम तो जहिड़ी भेण ख़ुदा कंहिं दुश्मन खे बि न ॾे तो त मूंसां सभु रिश्ता नाता टोड़े धूड़ करे छॾिया पर पोइ में तूं सारे तुंहिंजे दर ते लॻी वेंदो आहियां भेण ॾिस न हिकु अबिया मां जो औलाद आहे तोसां मुंहिंजो रत जो रिश्तो आहे पोइ सिंधीअ में चवंदा आहिनि न त रत दांगीअ ते बि वरी पवंदो आहे पर असांजी त उहा दांगी भॼी पई जंहिं ते असांजो रत गरम थिए तोखे का सट अचे घणी गेल न कर मक़सद जी ॻाल्हि कर तोखां का ॻाल्हि लिकल हुजे त मक़सद बयान कयां मूंखे मुंहिंजे घर मां वञ
मुझे घर मां हिराणे खान वाला खंबे खणी विया पूरो हफ़्तो मूंखे गंद हवा गुरु पंहिंजी औताक ते कुटींदा रहिया पर न से तोखे तिर जेतिरो बि क्या सुकून आयो त मुंहिंजो वॾो भाउ अकबर खान खे चई कोर खे छॾाए वठा पर न से तूं त ख़ुशी हुई न ते जाड़ो पियो कुटिजे जहिड़ा पेर हूंदई उनजो अंजाम बि त अहिड़ो ई निकिरंदो दोई ठकणो कहिड़ो करे छॾ दी कर एता ना तुनका मूंखे बि ॾियण ईंदा आहिनि जेकॾहिं न मूं इहो चवणु शुरू कयो त न खां वठी चोटीअ ताईं बाहि लॻी वेंदई इहो रबी ख़रीफ़ हिकु थी वेंदी पर तो साम्हूं पंहिंजो वात बंदि रखियो थो वतां मिठी बि माठ ऐं मुठी बि माठ भरी मामा जंहिं बि कम सां आयो आहे खणी ॻाल्हि कर अम्मा राज़ी नथी थिए त मां खणी उनखे राज़ी कंदसि अम्मा कम इहो आहे त तुंहिंजो हथ वठण जे लाइ मां हिते पहुतो आहियां मिठल कहिड़ियूं असां सां चङायूं कयूं आहिनि जो तूं हुनजो संग वठण हिते आयो आहीं मिठल पोइ बि तव्हांखे पंहिंजो आहे तव्हांजो रब्त आहे मां मञा थो त मिठल खां 12 ॾींहं थियूं आहिनि उनजे बदिले मां पंहिंजो पटको लाहे भेण तुंहिंजे पेरनि में थो रखां तोखां माफ़ी थो वठां मूंखे माफ़ कर छा पियो करी वॾो भाउ तो मूंखे वॾो भाउ कॾहिं सम्झो ई कोन्हे सॼी उमिरि तव्हां जे न दर ते कुते वांगुरु पंहिंजो पुछ लटकाईंदो रहियो पंहिंजी वफ़ादारी पंहिंजी ईमानदारी ॾेखारींदो रहियो पर तो मूंखे सभ खां वॾो दुश्मन मां अकबर खान सां सलाह कयां पोइ तोखे वरंदी ॾींदसि हाणे मां सभु कुझु विसारे तो वटि मां उमेद खणी आयो ऐं जेकॾहिं हाणे इनकार कई त भलो साईं खणी अची झोलीअ में विझंदुसि कुझु बि थिए कहिड़े बि हाल में हिन छोकिरीअ जो संगम पंहिंजे पुट मिठल लाइ खपे भेण हाणे मां तुंहिंजी ज़ुबान मां आयो इनकार वारो लफ़्ज़ ॿुधणु नथो चाहियां मूंखे मां उमेद करे न मोटाइजांइ मुंहिंजी इज़त रख चयमि त मां कोशिश कंदसि पर तूं बि मिठल खे सम्झाए त पंहिंजा पेर संभाले अॻिते को अहिड़ो कदम न खणे जो अकबर खान जे दिलि खे छियो रसे भेण हाणे असीं अहिड़ो को बि कदम न खणंदासीं जंहिंसां अकबर खान खे हाणे मिड़ई पार थी हिन अछी ॾाड़ीअ जी इज़त रखजांइ सॼी उमिरि बेइज़तो कयो अथव हाणे मिड़ई मुंहिंजी इज़त रखजांइ मूंखे वधीक बेइज़तो न कराइजांइ मां हाणे हलां थो सारे बैठे मुझे भागा गुस्सा के मुझे फुर्क दे ए तू आजाद तुम दे आलम गलती थी वही जो बादल के जिंदा छड़े जनो जे बादल जिंदा न जिया तो तुम जो लाश मुझे पैरन में पे हो जा पैरन में 1 बजे 20 सुल्तान के नहीं बुदा है तारे देव वारो तुम जो आ मर दे आलम माने तू हाँ तू असांजे हथा मर दे बस मां चवां थो निकरण जी कर इन खां पहिरियां जो असांजो मीटर फिरी वञे ऐं समूरो बारूद तुंहिंजे सीने में लाए छॾियां हल मां चवां थो हल बादल गाड़ी कट इन्हनि ज़ख्मनि जो हिसाब
मां तोखां ज़रूर वठंदुसि अहिड़ा त ज़ख़म ॾींदोमांइ जो छुटण बजाए नासूर बणिजी वेंदई नासूर। बाबा कूच जे रिश्ते लाइ अजायब पियो ज़ोर लाई जॾहिं त तव्हांखे ख़बर पिया त मां दुआ खे पसंदि कंदो आहियां ऐं शादी बि दुआ सां ई कंदुसि। बाबा दुआ जी शादी थियल आहे महिरबानी करे हुनजी पचर छॾ। हिनखे खणी ॻाल्हि था लायूंसि पर हुन भागी छोरी बि त पचर छॾेसि न। उन्हनि बि हिते जी ठका कयसि मिठल किथे आ मिठल किथे आ। छा मां दुआ हिते आई? बाबा दुआ जी शादी थियल आहे महिरबानी करे हुनजी पचर छॾ। जेको न मां तोखे चवां थो उहो तूं पंहिंजे दिमाग़ में विहार। अदीअ खे मूं राज़ी करे छॾियो आहे ऐं अकबर खान बि राज़ी थी वियो आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजी शादी कूच सां थी वई न त अकबर खान खां पोइ तूं हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु सराईंदे। बाबा मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधी छॾ। मूंखे मुंहिंजी मोहबत घुर्जे मूंखे चङे बॻे थियण जो को शौक़ु कोन्हे को। छॾ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ इहो पंहिंजो ज़िद छॾे ॾे। जेकॾहिं ज़िद न छॾींदे न पोइ अॼु खां पोइ हिन घर में पैर बि न रखजांइ सम्झी वई? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां घर छॾे हलियो थो वञा। मुंहिंजी अलावा आई अॼु खां पोइ तव्हां मुंहिंजो मुंहुं कॾहिं बि न ॾिसंदव। मिठल हो मिठल हो असांखे छॾे केॾां थो वञी? तुंहिंजे आसरे ते त जीऊं पिया। छल जेकॾहिं वञी थो न पोइ हिन घर में असांजा लाश ॾिसियो वञ लाश। सभा करे छॾो। आई ना आलम खान सब हदूं रंग चुको आहे। हाणे इन मस्त उठ जे टंगुनि में डामण विझणा ई पवंदा। तव्हां जेसी ताईं सोचे को फैसलो कयो ओसी ताईं मां उन कमीने जो कम तमाम करे थो अचां। छॾियो मूंखे। हा संभाल पाण खे यार। मां चवां थो पी लो। हीअ दुनिया